हिकिड़ो हलंदड़ फिरंदड़ क़ुरान शरीफ़ हुजे ऐं हिकिड़ो क़ुरान किताब जी शक्ल में हुजे। अल्लाह जे महबूब क़ुरान जो साथी अहले बैत अतहार खे ॾिनो त क़यामत तक क़ुरान बि रहंदो, अल्लाह जे हबीब जो आल बि रहंदो। बेशक बेशक सुभान अहले बैत अतहार खे इन जे लाइ पाण क़ुरान शरीफ़ जो साथी ॾिनो। ऐं हिन हदीस शरीफ़ जे अंदरि जेको लास्ट लफ़्ज़ आया आहिनि इन ई जो जेको आहे सो इन ई ॻाल्हि जी वज़ाहत फरमाइनि था। अल्लाह जे हबीब फरमायो व इन्नहुमा लन यतफर्रक़ा हत्ता यरदा अलल हौद। अल्लाह जो महबूब फरमाए थो आऊं अवां वटि ॿ चीज़ूं छॾे वञा थो, हिकिड़ो क़ुरान शरीफ़ ऐं ॿियो मुंहिंजो आल औलाद। ये भेड़ा हूंदा भेड़ा हूंदा भेड़ा हूंदा ओ क़यामत थींदी, पोइ क़यामत खां पोइ हिसाब किताब जो ॾींहुं हूंदो, हौज़ कौसर मथे आऊं बीठल हूंदुसि, इहे ॿई उते मूं वटि भेड़ा थींदा। उम्मत गॾु हूंदी ऐं उम्मत खे हौज़ कौसर जो पियो पाणी पीआरींदुसि ऐं क़ुरान ऐं मुंहिंजो आल पाक ॿई भेड़ा थींदा। मुंहिंजो आल औलाद ऐं क़ुरान पाण में अलॻि कोन थींदा। जिते क़ुरान हूंदो अहले बैत अतहार उते हूंदा, जिते अहले बैत अतहार हूंदा उते क़ुरान बि हूंदो। बेशक बेशक सुभान ही अल्लाह जी महबूब जी हदीस शरीफ़ है। हाणे असांखे फ़ाइदो इहो मिलियो जो अल्लाह जे महबूब असांजे लाइ ॿ जेको चीज़ूं छॾियूं उहो ॿई क़यामत तक रहण वारियूं आहिनि भेड़ियूं। ईअं कोन्हे जो हिकिड़ी छॾे हली वञे पोइ पुठियां ॿई थी वञे, न। अल्लाह जे महबूब फरमायो ॿई चीज़ूं अवां वटि रहंदियूं ऐं क़यामत तक रहंदियूं। ऐं पोइ वरी हिकिड़ी वरी अॻिते ॻाल्हि हज़रत जाबिर बिन अब्दुल्ला रज़ी अल्लाह तआला अन्हु खां रिवायत आहे। हज़रत जाबिर फरमाए थो त पाण नबी करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम अरफात जे मैदान में 9 ज़िलहिज्जा अॼो के ॾींहुं न पुठले महीने में 9 तारीख़, अॼु 9 मुहर्रमुल हराम आहे ऐं हज पढ़ियो वञे थो 9 ज़िलहिज्जा जो। ई महबूब नबी करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जो आख़िरी हज्जतुल विदा जे मौक़े मथे पाण अरफात जे मैदान में आहिनि। संदन सवारी जी मादी उठ अल कस्वा जंहिंजो नालो आहे अल कस्वा, उन मथे पाण सवार थिया। लख खां मथे महबूब नबी करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जा ग़ुलाम उनटाणे हज जे मौक़े मथे मौजूदु आहिनि। अॼु तो हज जे मौक़े मथे 60-70 लख माण्हू बेड़ा थियनि था, पर उनटाणे इस्लाम एतिरो फैलियो हो जो महबूब जा सहाबी सां 1,24,000 जे हिन खां मथे आहिनि। एतिरा महबूब जा उहे सहाबी आहिनि जिन अखियुनि सां अल्लाह जे हबीब खे ॾिठो ऐं घणा सहाबी शायदि उन ई हज में थिया हूंदा माण्हू जिन अल्लाह जे महबूब खे उन जॻह मथे ॾिठो। अल्लाह जे हबीब उठड़ीअ मथे सवार थिया, उन उठड़ीअ मथे चढ़ी हाणे मिंबर उठ खे बनायो। हाणे सॼी तमामु हुज्जाज किराम महबूब जा ग़ुलाम उते आहिनि ऐं अरफात जो मैदान आहे। अल्लाह जे हबीब ख़ुतबो इरशाद फरमायो, हज जे ॾींहुं वारो ख़ुतबो, ऐं इरशाद फरमाईंदे फरमायो या अय्युहन्नास, आए लोगो, आए मुंहिंजा ग़ुलामो, इन्नी तरक्तु फीकुम मा इन अखज़तुम बिही लम तदिल्लु। अल्लाह जा हाणे ॻाल्हि गौर सां ॿुधण जहिड़ी आहे। अल्लाह जे महबूब फरमायो आऊं अव्हां वटि 2 शयूं छॾियो थो वञा, जेकॾहिं उन्ही खे पकड़े रखंदा त गुमराह कोन थींदा। मा इन अखज़तुम लम तदिल्लु, अव्हां गुमराह कोन थींदा जे उन्ही खे पकड़े रखंदा त। मा इन अखज़तुम बिही लम तदिल्लु, अव्हां गुमराह कोन थींदा। उहे शयूं कहिड़ियूं आहिनि? ॿिन्ही शयुनि खे पकड़े रखणो आहे, उन्ही खे छॾणियूं न आहिनि, उन्ही जो दामन पकड़े रखणो आहे। कहिड़ियूं शयूं आहिनि? पाण फरमाइनि था किताब अल्लाह व इतरती अहल बैती, हिकिड़ो क़ुरान शरीफ़ ऐं ॿियो मुंहिंजो औलाद। इन ॿिन्ही जो दामन पकड़े रखंदा, क़ुरान शरीफ़ मथे अमल करियो ऐं मुंहिंजे अहले बैत अतहार जो दामन पकड़े रखो, अव्हां गुमराह कोन थींदा। हज्जतुल विदा जे मौक़े मथे हज जे ॾींहुं ख़ुतबो ॾींदे पाण कस्वा उठड़ीअ मथे चढ़ियल हुआ ऐं हज़रत जाबिर बिन अब्दुल्ला रिवायत करे थो, इहा हदीस शरीफ़ मशहूर है। अल्लाह जे हबीब नबी करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम गारंटी ॾिनी पंहिंजी उम्मत खे, गारंटी ॾेई छॾी। नमाज जो हुकुम 700 दफ़ा या इन खां वधीक क़ुरान में आयो है। किथे भी क़ुरान या अल्लाह जे महबूब ईअं न फरमाए त नमाज पढ़ो, नमाज पढ़ण सां गुमराह कोन थींदा। रोज़ा रखो, रोज़नि सां गुमराह न थींदा। ज़कात ॾियो, ज़कात जेकर ॾींदा रहंदा त गुमराह न थींदा। न, नमाज पढ़ो अमल आहे, उम्मुल इबादात आहे। अल्लाह तबारक व तआला जल्ल शानहू अवां जॾहिं नमाज पढ़ो था तॾहिं अवां जा गुनाह ईअं किरनि था,
ईअं किरनि था पाण करीम जीअं हिकिड़े जेको आहे सुकल दरख़्त खे हीअं धंधूड़ ॾेई फरमायो उनजा पन हेठि किरिया पंहिंजे सहाबीअ खे फरमायो ग़ुलाम खे फरमायो त मुंहिंजो ग़ुलाम जॾहिं नमाज़ जे लाइ तयारी करे थो वुज़ू करे थो नमाज़ पढ़े थो त उनजा गुनाह हीअं किरनि था जीअं हिन जा वण जा पन किरनि था उमुल इबादात आहे ऐं पाण फरमायो नमाज़ मुंहिंजी अखियुनि जी थधक आहे पाण फरमायो नमाज़ मोमिन जो मेराज आहे पाण फरमायो नमाज़ ईअं आहे जीअं को माण्हू कंहिंजे घटी जे मांदा घर महंदा का नहर हलंदी हुजे ऐं उन नहर मज़ा 5 दफ़ा उहो गुस्ल करे झिले पोइ भला उनजे जिस्म मथे मैल रहंदो ग़ुलामनि अर्ज़ु कयो या रसूल अल्लाह उनजे जिस्म मथे कॾहिं मैल हूंदो जेको ॾींहं में या 24 कलाकनि में 5 दफ़ा झिले अल्लाह जे हबीब फरमायो जेको 5 दफ़ा नमाज़ पढ़ंदो उन मथे गुनाह बि कोन रहंदो पर नमाज जी ताकीद ज़बरदस्त आहे हत्ता के एतिरे सूदी हदीस शरीफ़ में आयो जंहिं नमाज़ छॾी उन दीन खे ड्राहे छॾियो अस्सलातु इमादुद्दीन जंहिं नमाज़ छॾी उन दीन खे ड्राहे छॾियो ऐं जंहिं नमाज़ छॾी उन तहक़ीक़ कुफ़्र कयो जंहिं नमाज़ छॾी उन कुफ़्र कयो ऐं जंहिं नमाज़ छॾी उहो वाजिबुल क़तल आहे नमाज जी ज़बरदस्त अहमियत आहे नमाज खां सवाइ का शइ कोन्हे पर अल्लाह जे हबीब हिकिड़ी गारंटी जेको ईमान जी गारंटी आहे उहो नमाज़ सां गॾु कोन्हे ॾिनी कंहिं हदीस में ईअं न आहे त भई नमाज़ पढ़ंदा त गुमराह न थींदा नमाज़ पढ़ंदड़ बि गुमराह थी सघे थो नमाज़ पढ़े पियो ऐं नमाज़ पढ़ंदड़ बि गुमराह थी सघे थो कीअं अज़ाज़ील नमाज़ घणे पढ़ी पर गुमराह थी वियो अहिड़ा कई वीचारा नमाज़ूं पढ़ंदा हुआ पर गुमराह थी विया कंहिंजे वस जी ॻाल्हि न आहे पर अल्लाह जे हबीब फरमायो टोटल नेक अमल करण वारा गुमराह थी सघनि था पर जेको क़ुरान शरीफ़ मथे अमल कंदो ऐं मुंहिंजे आल पाक जो दामन पकड़े रखंदो अल्लाह जे हबीब फरमायो आऊं गारंटी ॾियां थो लऊं त दिलू उहो गुमराह कोन थींदो हाणे असांखे सम्झ में ॻाल्हि आई त अहले बैत जी मोहबत छो रखूं इन जे लाइ रखो जो असांजो ईमान बचियल रहे समझ में ॻाल्हि आई मूं सुवाल क़ाइमु कयो न अहले बैत सां असीं मोहबत रखूं फ़ाइदो कहिड़ो को मोहबत रखूं ऐं ॻाल्हि सम्झाइणु चाहियां थो तकरीर जो धमाको कोन्हे करिणो मूंखे ॻाल्हि सम्झाईंदो भई अहले बैत सां असीं मोहबत करियूं फ़ाइदो कहिड़ो फ़ाइदो इहो आहे जो ईमान बचियल रहंदो गुमराह कोन थींदा ऐं मोहबत बग़ैर ईमान रहंदो ई कोन अल्लाह जा हबीब फरमाए छॾियो न कंहिं मौलवी चयो आहे न कंहिं सैयद चयो आहे बल्कि सैयदनि जे सरदार मौलवियुनि जे आका फरमायो आहे जेकॾहिं मुंहिंजी अहले बैत सां मोहबत कंदा त ईमान कामिल रहंदो ऐं गुमराह कोन थींदा ई अल्लाह जा हबीब फरमायो अॻिते फरमाइनि था ॿी हदीस शरीफ़ जे अंदरि पाण फरमाइनि था भला पाण मोहबत अहले बैत सां ठीकु आहे मोहबत करियूं था पाण चऊं ठीकु आहे मोहबत करियूं था रुगो मोहबत जो दावो करियूं ऐं मोहबत सां गॾु दुश्मनी रखूं गॾु रखूं त पोइ कम ॿिए पासे थी वेंदो उनजे लाइ अल्लाह जा हबीब इशारो फरमायो अला इन मसलो अहले बैती फीकुम मसलो सफीनत नूह अल्लाह जा हबीब फरमायो ख़बरदार कोई ख़्याल अहिड़ो मत करियो मुंहिंजो अहले बैत अव्हां जे अंदरि ईअं आहे अव्हां वटि ईअं आहे जीअं हज़रत नूह जी कश्ती हज़रत नूह जी उम्मत जे लाइ जेको उन कश्ती में सवार हुआ उन जे लाइ कश्ती कीअं हुई भला दरिया में पाण हो ॿेड़ीअ में चढ़ो कश्ती में उन कश्ती सां दुश्मनी रखो त भला त पोइ कहिड़ो हाल थींदो अल्लाह जा हबीब फरमायो अला इन मसल अहले बैती फीकुम मसलो सफीनत नूह ख़बरदार तंबीह ॾेई फरमाइनि था ख़बरदार अव्हां जे अंदरि मुंहिंजा अहले बैत ईअं आहिनि जीअं हज़रत नूह जी कश्ती ऐं रुॻो हिते ॻाल्हि ख़तमु कोन्हे कयो अॻिते फरमायो मन रकेबहा नजा व मन तखल्लफ अनहा हलक पाण फरमायो मुंहिंजो अहले बैत अव्हां जे लाइ हज़रत नूह जी कश्ती आहे जेको इन में सवार थी रहंदो मोहबत रखंदो गॾु रहंदो उहो नजात हासिल कंदो ऐं जेको उतरी वेंदो उहो ॿुॾी ऐं ग़रक़ थी वेंदो कश्ती में उतरी वेंदो उहो ॿुॾी ऐं ग़रक़ थी वेंदो भला ठीकु आहे इबादत कोई करे पियो नमाज़ूं पढ़े पियो पोइ कंहिंमें थो ॿुॾे बाबा
नेक अमल हूं तो छो थो बुॾे, नेक अमल तो छो थो बर्बाद थिए। अल्लाह जे महबूब फरमायो, हजरत इब्ने अब्बास अब्दुल्ला बिन अब्बास रज़ी अल्लाह तआला अन्हु की रिवायत है, अल्लाह जो महबूब फरमाए थो, हजरत अब्बास रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमाए थो, हजरत अब्बास छा कयो ख़बर, काबतुल्लाह शरीफ जी दरवाजे के पकड़े उंटण बीठा हुआ। किथे बीठो, भला मस्जिद जे दरवाजे के पकड़े कोई ॻाल्हि करे तो पाण उनखे छा चवंदासीं, वीचारो सचो है, वो कूड़ थी सके थो। पर काबतुल्लाह शरीफ जे दरवाजे के को पकड़े ॻाल्हि करे त उनजे बारे में कोई शक जी गुंजाइश न आहे। ऐं ॻाल्हि करण वारो केरु होए, हाय हाय अल्लाह जे रसूल जो सहाबी होए, जंहिं अल्लाह जे महबूब सां गॾु तमामु मुहद्दिसीन किराम सहाबा किराम ते क़त्ल कोई जरा कई कोन्हे। हदीस शरीफ जे तालुक़ सां सहाबा किराम खां पोइ हदीस जो फन शुरू थिए थो। जरा करण यानी जेको उनजी तहक़ीक़ कनि था, अस्मा रुजाल जो फन जेको आहे, सहाबी टोटल उदूल आहिनि, आदिल आहिनि, टोटल इंसाफ़ जा इंसाफ़ गर आहिनि, उन खां इंसाफ़ पैदा थिए थो, टोटल अदल वारा आहिनि। उन खां कॾहिं कूड़ कोन थी, त उन महबूब जी ज़बान सां ॿुधो हो, मन जो महबूब फरमायो हो त मूं मथे जंहिं कूड़ ॿधो उहो पंहिंजो ठिकाणो जहन्नम में रखे, जेको मूं मथे कूड़ करे उनजो ठिकाणो जहन्नम आहे। त अल्लाह जे महबूब जे सहाबी फरमायो, हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास फरमाए तो, लाउ अन्ना रजुलन सईदा बैन रुकन वल मकाम फसल्ला व सामा सुम्मा मात व हुवा मुबग़िदुन लि अहले बैत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दखल अन्नार। पाण फरमायो काबतुल्लाह शरीफ जी दरवाजे ते बीठा हुआ, पाण फरमायो हिन ही काबो है, हिन काबे वट पड़े, जन काबे मथे चढ़ी हिन मकाम इब्राहिम है, इते उम्र भर नमाज़ूं पढ़े ऐं उम्र भर इते वही रोज़ा रखे, इन नमाज़ूं पढ़ंदे इन रोज़ा रखंदे एडी जबरदस्त उम्र में पूरी उम्र रोज़ा रखंदो रहे, नमाज़ूं पढ़ंदो रहे, ॿाहिरि न बैतुल्लाह जे साए में, जंहिं जगह ते हिकिड़ी नमाज़ जो सवाब लख नमाज़नि जो सवाब है, भले उते पियो नमाज़ूं पढ़े, उम्र सॼी रोज़ा रखे, पर दिल में जो मामूली बि मुंहिंजे अहले बैत जो जेकॾहिं कतर आहे त पोइ वेंदो दोज़ख में। सही हदीस। हाणे भला कोई चारो बचियो अहले बैत की मोहब्बत खां सवा हिन उम्मत जो, गौर करियो, गौर करियो। हसन मीर हुसैन जो जनन हीअड़े जार, ख़ालिक रब जबार मूर न मरहिंदो तन खे। छा सा फरमायो हज़रत मीर हज़रत इमाम हसनैन करीमैन जी, जंहिंखे दिल में दर्द अॼु गम न आहे, अल्लाह तबारक व तआला जल शान उनखे बख़्श ई कोन कंदो, उनखे मरहिंदो की न, उनजा कोई गुनाह बख़्श थींदा त दोज़ख में अची वेंदो, उनजी इबादत क़बूल न आहे, जंहिंखे दर्द न आहे, जंहिंखे मुहबत न आहे, सहाबा किराम जी मुहबत सां गॾोगॾु अहले बैत अतहार जी मुहबत न आहे, आले रसूल जी मुहबत जो नालो शियत न आहे। जेकॾहिं कोई चए भई हसनैन करीमैन सां मुहबत रखण से माण्हू शियो थो थिए, इहा शियत न आहे। आले रसूल सां मुहबत रखण इहो आइन ईमान आहे। शियत इहो आहे जेको शियो थी सहाबा किराम कंहिंखे गारी ॾे, सहाबा किराम जो शान घटि करणु चाहे, अल्लाह जे हबीब जे सहाबा जो शान घटि करे त उहो शियो आहे, ख़ारिजी आहे, राफ़िज़ी आहे। पर आले बैत सां मुहबत इहो आइन ईमान आहे, इहो ईमान जो मेन हिसो आहे। ऐं इन मथे अॻे बहस बि थिया, हज़रत अल्लामा निबहानी रहमतुल्लाह तआला अलैह तहरीर फरमायो है त हज़रत इमाम शाफ़ी रहमतुल्लाह तआला अलैह खे जेको तकलीफ़ूं ॾिनियूं हुयूं, ज़बरदस्त तकलीफ़ूं ॾिनियूं हुयूं, एतिरियूं तकलीफ़ूं ॾिनियूं हुयूं जो संगरूं विझी ज़ंजीरूं विझी घसीटे जेल में रखियो वियो, सफ़र कराया विया। उन तकलीफ़ुनि जो कारण कहिड़ो? कारण सिर्फ़ु हिकिड़ो, जो मुहबत अहले बैत कई थी। उन ताणे जेको दौर हलियो पियो बादशाहनि जो, उन बादशाहनि खे ख़ौफ़ हो यज़ीद खां पुठियां हमेशह अहले बैत अतहार खां, अहले बैत खां डिॼंदा हुआ त जेको आहे सो दीन जो वारिस उलमाए किराम या को बि मुसलमान जेकॾहिं अहले बैत अतहार सां मुहबत जो दाव कंदो हो त उहो सज़ा भुगतींदो हो। हज़रत इमाम शाफ़ी रहमतुल्लाह तआला अलैह खे सज़ा ॾिनी वई, ज़बरदस्त पाण शेर फरमाया, शेर क्या अरबी में बैत क्या, लव काना रिफ़दन हुब्ब आले मुहम्मदी
फल यशहद सकलान इन्नी राफिदी। पाण फरमायो जेकॾहिं आले मोहम्मद की मोहब्बत जो नालो ही राफ़ज़ी होना है त पोइ सुनो टोटल जहान वारा ऐं राफ़ज़ी सही ऐं राफ़ज़ी सही। आले रसूल जी मोहब्बत जो नालो, अहले बैत की मोहब्बत जो नालो जेकॾहिं अवां वटि राफ़ज़ी हुअण शियो हुअण त पोइ ॿुधो इमाम शाफ़ी ऐलान करे थो त जेकॾहिं आले मोहम्मद जी मोहब्बत ई राफ़ज़ी हुअण त पोइ मूंखे अॼु खां पोइ राफ़ज़ी चओ, शियो चओ। ऐं पाण फरमाइनि था व अहल बैत रसूलिल्लाह हुब्बुकुम फर्दुम मिनल्लाह फिल क़ुरआन अनज़लहू। यानी ऐ अल्लाह जे रसूल जा अहले बैत, तव्हांजी मोहब्बत अल्लाह तबारक व तआला जल्ल शानो असां मथे फर्ज़ कई आहे। ऐं रब तबारक व तआला जल्ल शानो क़ुरान शरीफ जे अंदरि जो हुकुम फरमायो कुल ला असलकुम अलैहि अजरा इल्ला अल मुवद्दत फिल क़ुरबा। इहा अहले बैत अतहार जी मोहब्बत आहे ऐं उहा मोहब्बत अहले बैत अतहार जी ईमान जो हिस्सो आहे। दुरूद शरीफ पढ़ो त ॻाल्हि अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद।